सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रब्बि ज़िदनी इल्मन वरज़ुक़नी फ़हमा या फ़त्ताह या फ़त्ताह या फ़त्ताह। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। अल्लाहुम्मा रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना या अल्लाह इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना व मल्जअना व मअवाना व हादियना व महदियना व नूरना व नूर अजसादना व नूर अरवाहिना व नूर हयातना व नूर ममातना व नूर अव्वलना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर यमीनना व नूर क़ुद्दामना व नूर इस्लामना व नूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व आलि बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाहु अज़्ज़ व जल्ल फ़ी कलामिहिल कदीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वसयुजन्नबुहल अतक़ल्लज़ी युअती मालहु यतज़क्का वमा लिअहदिन इंदहु मिन निअमतिन तुजज़ा इल्ला इब्तिग़ाअ वज्हि रब्बिहिल अअला वलसौफ़ यर्दा। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा।
अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बिरादरान इस्लाम, अल्लाह पाक जल जलालु अमन वालू जे कलाम पाक कुरान शरीफ जूं चंद आयतूं अवां प्यारी जमात जे आडो मूं तिलावत कयूं आहिनि। उन्हनि जो तर्जुमो ऐं तफ़सीर ऐं उन सां मुतअल्लिक़ कुछ ॻाल्हियूं इंशा अल्लाहुल अज़ीज़ तव्हां जे आडो पेश करण जी कोशिश कंदुसि। मुखे दुआ कयो अल्लाह तबारक व तआला हक़ ऐं सच जे चवण जी तौफ़ीक़ अता फरमाए। तव्हां असां सभिनी खे अल्लाह सही शल हक़ ऐं सच ॿुधी उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। बुज़ुर्गान दीन, अल्लाह सही जल जलालु अमन वालू मुसलमान असां जेके भी नज़रों रखूं था वो इहो आ त अल्लाह सही जल जलालु अमन वालू 1,24,000 नबी सगोरा इंसानन जे हिदायत जे लाइ मोकिलिया। ऐं हर नबी सगोरे पांजे पांजे दौर में पांजे पांजे ज़माने में खुदा जे खल्क के अल्लाह जो पैगाम पहुंचायो, हक जी राह दसी। पो उनमें के एड़ा अक्सर खुशकिस्मत मानू होया जेके अल्लाह जे नबियन जे चवण ते हलिया, सादत हासिल कयूं, अल्लाह के राजी कयूं ऐं आखिरत जे लाइ सबर ठायूं, ईमान आंदऊं, जन्नत जा हकदार बणिया। पर के वरी बदकिस्मत एड़ा भी इंसान हुआ जेके अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम जे चवण ते न हलिया, अल्लाह जो पैगाम, अल्लाह जे रसूलन जो पैगाम, हक जी गाल कबूल न कयूं ऐं उहे गुमराह थी करे हमेशा हमेशा जहन्नम जा हकदार बणिया। अल्लाह सही इंसान के अकुल समझ सोचण जो मादो ॾिनो आ। बुछड़े के, खराब के, बुराई के, भलाई के मानू सोचे सके तो, पर जेकॾहिं को जानी वाणी गुमराही जे तरफ हलियो वञे तो उन जो को भी इलाज कोने। यो सिलसिलो हज़रत आदम खां वठी करे हलंदो आयो। असां जे प्यारे पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते अची खत्म थियो। हुजूर के जमाने में भी के भागन भरिया हुआ, खुशकिस्मत हुआ जिनके अल्लाह तबारक व तआला हिदायत कई, हुजूर जी पैरवी नसीब थी, अल्लाह जे अहकामन ते हलिया। के वरी एड़ा बदकिस्मत भी हुआ जेके हुजूर जा मौजज़ा ॾिसी वाइसी अखियूं ॿूटे अंधा थी पिया, हक जी गाल कबूल न कयूं, ॼाणी वाणी गुमराही में हलिया विया। अल्लाह श्री राम करे हबीबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम खां बाद इहो सिलसिलो क़यामत ताईं जारी रहंदो। हक जे ॿुधाइण वारा बि हूंदा, गुमराह बि हूंदा, हिदायत वारा बि हूंदा, त ज़लालत वारा बि हूंदा। अल्लाह सी जल जलालु अमन वालू खां दुआ घुरंदा कयो त ख़ुदा तव्हां असांखे सिधी राह ॾेखारे। मुसलमानो, इहा ॻाल्हि तव्हांखे ज़हन में रखणी आहे
तो मुझे हबीब करीम के जी अल्लाह साईं अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम जो सरताज ऐं सरदार बनाए मोकलियो हो तो रब करीम हुजूर करीम के हुजूर जी जमात में हुजूर के जेका टीम नसीब कई जेके मानू नसीब कया जे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम नबियन जो सरदार हो तो महबूब करीम जे मथा ईमान आने वाली जमात सभनी उम्मतुन जी सरदार है। कुरान शरीफ में उन्हनि माण्हुनि के अल्लाह ताला फरमाए थो अल्लाह ताला फरमायो कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास तामुरून बिल मारूफ व तनहौना अनिल मुनकर। ऐ मुझे प्यारे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मतियो मां अल्लाह पाक जल्ल जलालु अमन वालू तवा के सबनी उम्मतुन में भली उम्मत करे मोकलियो खैर उम्मतिन भली उम्मत आयो तवा। मुझा प्यारा दोस्तों अजीजो मुसलमान भाइरो जेका नबी करीम अलैहिस्सलाम जी भली उम्मत उन्हनि जो कम इहो आहे त तअमुरून बिल मारूफ व तनहौना अनिल मुनकर। उन्हनि जी ड्यूटी अल्लाह ताला जे तरफ खां या मुक़रर चला सल्लल्लाहु अल्लाह ताला जल जलालुहु मन वालो शाद फरमायो कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास। ऐ मुझे प्यारे हबीब करीम अलैहिस्सलाम जा मंजण वारो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मतियो मां अल्लाह ताला जी जात बाबरकात तवा के सबनी उम्मतुन में भली उम्मत बनायो भली उम्मत। तवा जो कम केड़ो आ तअमुरून बिल मारूफ माण्हुनि खे नेकी जो हुकुम कयो व तनहौना अनिल मुनकर ऐं माण्हुनि खे बुरे कम खां झलियो। इहा तव्हांखे ख़बर आहे त इहा ड्यूटी आहे अल्लाह जे नबीअनि यानी नेकी जो अमर करण ऐं बुराई खां झलण यो मनसब अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम जो अल्लाह जा नबी इंदाई इन्ही जे लाइ हुया अल्लाह सही नबियन के मोकलियो ही इन्ही जे लाइ हुयो तो खुदा जा नबी सगोरा अल्लाह जा पैगंबर माण्हुनि खे हिदायत कन पो अगते हलन या न हलन वो अल्लाह से जे हथ में वमा अलैना इल्लल बलाग
असां जे मथा नबी सगोरा चवंदा हा असां जे मथा बस कम आ असां पहुचायूं उहा ड्यूटी पुॼाईंदा हा बाक़ी हिदायत त हुई खुदा जे हथ में आहे। हाणे तव्हां खां मां हिकिड़ो सवाल कंदुसि महिरबानी करे मूंखे ॿुधाइजो त अल्लाह साईं क़ुरान शरीफ़ में फरमायो त तव्हां मुझे हबीब जा उम्मती भला आयो जै वक्त में कुरान लथो शुरू में इंतजाम के सोलो